सिंध में IB टेस्ट जा नतीजा सिंध जे तालीम जे मयार खे आईनो ॾेखारियो आहे। 99% ॿार जेके आहिनि उहे फेल थी विया आहिनि। उनखां अलावा जेकी डेस्क ख़रीदारी वारो मामिलो बि रोलड़ जो शिकार में पइजी वियो आहे। इन सिलसिले में तालीम वारो सूबाई वज़ीर सरदार शाह असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त हाणे हू इन 99% ॿार जेके फेल थिया आहिनि उन्हनि जो कहिड़ो हल निकिरंदो ऐं डेस्कनि वारो मामले जे हवाले सां सिंध हुकूमत छा करणु वञे पई। ऐं सम्झां थो त शायदि कॾहिं कॾहिं समाजनि में हिकिड़ो टर्निंग पॉइंट्स ईंदियूं आहिनि जितां खां कंहिं नए सफ़र जी शुरूआति थींदी आहे। थी सघे थो हीअ टेस्ट जेका आहे उहा हुजे जंहिं असां सभिनी जूं अखियूं खोलियूं आहिनि ऐं हिकिड़ी नई डायरेक्शन में वधण जी ज़रूरत आहे त असांखे घटि में घटि तालीम खे जेको आहे उहो पाक करणु खपे सिफ़ारशी कल्चर खां, मेरिट जो बुनियादु रखणु खपे त जीअं असांखे इन क़िस्म जा नतीजा न अचनि। यकीनन ऐं सम्झां थो जेको हाणे इहो 90 ऐं 80 जो जेको नसुल हो जेको असां कयोसीं उन वक़्त में बिना मेरिट जे जेके भर्तियूं थियूं उन जो नतीजो हिकिड़े ॾींहुं ॾिसणो हो, अॼु असां ॾिठोसीं। ऐं हाणे इन हवाले सां जेके पास थिया आहिनि छोकिरा, यकीनन टेस्ट को चवंदा मुश्किल हुई, कोर्स खां ॿाहिरि अहिड़ो कुझु कोन हो। टेस्ट कोर्स जे अंदरां ई हुई, जेको पहिरें खां वठी 10 जा किताब आहिनि उनजे अंदरां ई हुई, पर उनजो थोरी सवालनि जो अंदाज़ जेको आहे उहो थोरो डिफरेंट ऐं क्रिटिकल हो। ऐं जेको असां वटि रटे जो हिकिड़ो कल्चर आहे ऐं उन करे घणा छोकिरा सम्झी कोन सघिया, पर जिन पास कयो आहे, जिन छोकिरा वाक़ई पढ़िया आहिनि, सभु ग़रीब जा ॿार आहिनि। हिकिड़ो बि कंहिं अमीर जो ॿार जेको आहे टेस्ट में पास कोन थियो आहे। ही उहे थिया आहिनि ॿार जेके जिन किताबनि खे पढ़ियो, जिन सीरियस वरितो, जिन खे आसिरो कोन हो किथां बि, त जिन खे पक हुई त असांजो को बि सहारो कोन्हे, पोइ उहे पढ़िया आहिनि। ऐं 88 90 मार्कुनि ताईं 80+ मार्कूं खणी बि उहे आया आहिनि छोकिरा। उन्हनि खे दाद ॾियां थो ऐं असांखे इन्हनि ई अहिड़नि कॉम्पिटेंट ऐं अहल जेको आहे उहे उस्तादनि जी ज़रूरत आहे पंहिंजे सिस्टम में। हाणे इन हवाले सां मुख़्तलिफ़ राया आहिनि। घणनि जो त ओपिनियन इहो आहे त बिल्कुलु असांखे का बि रिआयत न ॾियणु खपे ऐं जेके पास थी आया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो एज़ाज़ सां उनखे ऑडर ॾिजनि ऐं त उहे वञी सिस्टम में पढ़ाइनि। बाक़ी 3 महीननि जो टाइम ॾिजे या 5 महीननि जो टाइम ॾिजे त तयारी करण खां पोइ वरी हिकिड़ो राउंड असीं टेस्ट जो कयूं। ॿिए पासे ओपिनियन इहो आहे त कुझु न कुझु रिलैक्सेशन ॾेई सिस्टम खे साम्हूं सम्झंदे, उस्तादनि जी ज़रूरत पए, स्कूल हलाइणा बि आहिनि, त कुझु रिआयत ॾेई कजे। हाणे इहो फ़ैसिलो असां कंदासीं हतमी नतीजो जॾहिं सरकारी तौर ते असांखे मौसूलु थींदो। हेसि ताईं त हुननि अनाउंस कयो आहे, पर ज़रूरु हिकिड़ो थींदो आहे त लिख पढ़ थींदी आहे। माना डिपार्टमेंट हिकिड़े इदारे खे टेस्टिंग सर्विस तौरु इन्वॉल्व कयो आहे, उन ॾे असां मोकिलियो आहे। उहा असांखे ऑफिशियली हाणे मोकिलींदो भई हीअ असांजी लास्ट फाइनल जेका आहे उहा रिज़ल्ट आहे। उनखां पोइ असां विदिन डिपार्टमेंट असां फ़ैसिलो कंदासीं, को कुझु रिकमेंडेशन्स ठाहींदासीं जेके वेंदियूं कैबिनेट में। पोइ कैबिनेट उनजे बारे में फ़ैसिलो कंदी, छो त जेका रिक्रूटमेंट पॉलिसी आहे उहा कैबिनेट जी ई अप्रूव कयल आहे। पोइ उन में कैबिनेट केतिरो रिलैक्स थी करे, छा थी करे, इहो काबीना ते छॾियल आहे। कहिड़ी अंदाज़े मुताबिक़ कहिड़ी तजवीज़ जेका उहा हतमी शक्ल अञा आउं तव्हांखे कुझु बि कोन थो चई सघां त हिन में मार्किंग घटाईंदो, आउं कुझु बि नथो चई सघां। मिसाल जे तौर ते त ॿई पासा ॾुखिया आहिनि न। हाणे चवंदा जेके सब्जेक्ट 45 वारो शर्त ख़तमु करियूं त असां वटि सब्जेक्ट स्पेशलिस्ट किथां ईंदा। मिसाल जे तौर ते जेको हिकिड़ो 20 मार्कुनि मंझां मैथ मंझि 5 मार्कूं कोन थो खणी सघे त उहो सुबुह जो स्कूल में छा पढ़ाईंदो ॿारनि खे। त हाणे इहो बि हिकिड़ो ॾुखियो पेचीदा आहे मरहलो। उनखे बि असां ॾिसंदासीं या हिनखे घटि करियूं पासिंग मार्क्स खे। हिकु माण्हुनि जो मुतालबो आहे असां वटि सोसाइटी में बेरोज़गारी आहे। तइलीम खातो रोज़गार मुहैया करण लाइ जो ज़रियो न हुजणु खपे, तइलीम खातो ॿारनि खे पढ़ाइण जो ज़रियो हुजणु खपे। ऐं हीअ न आहे त कंहिंजे घर जी चुल्ह ॿारणी आहे इन करे उनखे टीचर खणी छॾियो। हीअ ज़िंदगियुनि जो सुवालु आहे। एजुकेशन नेशन बिल्डिंग कंदी आहे। त हिकिड़ी क़ौम जा बुनियाद असीं खोखला रखंदासीं रुॻो इन करे त हिकिड़े माण्हू खे रोज़गारु ॾियणो आहे, त इहो असांजे नौजवाननि खे ज़हन मां शइ कढणी पवंदी। त हीअ असांखे हिकिड़ा क़ाबिल मयारी उस्ताद खपनि जेके हिकिड़े नए जेको आहे सिमत जी ऐं सफ़र जी शुरूआति कनि ऐं जंहिंजा नतीजा असां 15 सालनि खां पोइ जेके आहिनि 20 सालनि खां पोइ असांखे हासिलु थींदा। अच्छा सर, इहो प्रोसेस तक़रीबन केतिरो टाइम लॻंदो, छाकाणि उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे। ऐं नथो सम्झां त को घणो जेको आहे उहो थींदो। उस्तादनि जी खोट जे सही पुछो त हिन वक़्तु बि उहा खोट कोन्हे जो त असां हिकिड़ो स्कूलूं जेके आहिनि उहे कढूं पिया। स्कूल जेके आहिनि तव्हांजा 11,000 जे क़रीब नॉन वायबल स्कूल्स जी लिस्ट तयारु थी आहे। उनमें 7,000 पहिरें फेज़ में उनजी हले पई स्क्रूटनी, उनखे चेक कनि पिया। त जे इहे 7,000 निकिरी था वञनि, बाक़ी तव्हांजे स्कूलनि जो तइदाद ऐं जेका शागिर्दनि जो नंबर कढंदव त 1,14,000 उस्ताद त हींअर बि सिस्टम में मौजूदु आहिनि। जीअं बि 30 ते कढंदव रेशो त 40-41 लख लाइ त उस्ताद मौजूदु आहिनि।
पर हाणे हुन में इहे निकिरण खां पोइ स्कूलूं जॾहिं निकिरनि थियूं त इन्हनि स्कूल जा जेके स्कूल्स आहिनि उन्हनि जूं जेके एस एन यू थियल आहिनि उहे एस एन यू शिफ्ट थींदियूं छो त उहो स्कूल कारगर कोन्हे, उहो कम जो न आहे। हाणे इहो सॼी एक्सरसाइज़ ईंदड़ 15 ॾींहंनि में असां फाइनल कंदासीं। पोइ प्रोबेबली मुमकिन आहे त ईंदड़ जेका हीअ सुभाणे वारी कैबिनेट न मथी कैबिनेट में असां इहे रिकमेंडेशन्स खणी वञूं। ॾिसो हुकूमत खे छा करणु खपे, असां आयासीं असांखे इहो ई करिणो हो त असां हिन सॼे खे रिव्यू करियूं त 29,000 जी डेस्क वठूं या न वठूं, असां फ़ैसिलो कयो नथा वठूं, असां रद्द करण जो फ़ैसिलो कयो हुनखे। हाणे कोर्ट सॻोरी जेकॾहिं स्टे ॾिनो आहे त असीं कोर्ट खे कुझु कोन था करे सघूं। ऐं 14 अक्टूबर ते डिपार्टमेंट जेको आहे उहो पंहिंजो रिप्लाई जेको आहे उहो जमा कराईंदो ऐं पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदो कोर्ट में, पोइ वधी कोर्ट जी मर्ज़ी आहे, कोर्ट छा थी फ़ैसिलो करे। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेके आहिनि IBA टेस्ट जा जेके नतीजा आहिनि उनखां पोइ मुख़्तलिफ़ तजवीज़ूं जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पियूं। अञा हतमी को बि फ़ैसिलो न कयो आहे। 15 ॾींहंनि जे प्रोसेस खां पोइ हीअ रिपोर्ट जेका आहे उहा तयारु कई वेंदी ऐं ईंदड़ काबीना जो जेको इजलास हूंदो सुभाणे न जेको ॿियो ईंदड़ जेको इजलास हूंदो उन इजलास में इहा रिपोर्ट पेश कई वेंदी ऐं उते जेको आहे हतमी फ़ैसिलो कयो वेंदो।